नाज़िन, नौजवाननि खे ख़ुद मुख्तियार बणाइण लाइ ऑल पाकिस्तान स्कूल्स फेडरेशन तरफ़ां क़ौमी कॉन्फ्रेंस रखी वई। मक़ामी होटल में तालीम खाते जे अमलदारनि ऐं प्राइवेट स्कूल्स जे अॻुवाननि शिरकत कई। प्राइवेट स्कूल्स फेडरेशन जे अॻुवान मोहम्मद अख्तर आराइन धरती टीवी जी रिपोर्टर ख़ालिद जलबानी सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी, ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन तरफ़ां मक़ामी होटल में तकरीब मुनक़िद कई वई आहे। नौजवाननि खे स्किल्स कीअं सेखारिजनि, उनखे क़ाबिल कीअं बणाइजे, इन हवाले सां असां ऑल पाकिस्तान एसोसिएशन जा सदर आहिनि मोहम्मद अख्तर साहब। कीअं ॾिसो पिया हिन प्रोग्राम मुनक़िद करण जो मक़सदु छा आहे? जी बिल्कुल, ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल फेडरेशन जो इहो ई मक़सदु आहे त हर ॿार हुनरमंद ॿार हुजे। अॼु उहो वक़्तु न आहे कि सिर्फ़ु जेको आहे मैट्रिक इंटर करे जेको आहे हू नॉर्मल एजुकेशन वठी करे रोज़गार हासिल करे सघे। असांजो हर ॿार जेको आहे उहो मॉडर्न दौर जी जेका नीड आहे उहा बेसिकली इहा नीड आहे कि जेका नॉलेज इकॉनमी ऐं उन में जेको रोल ऑफ प्राइवेट स्कूल्स आहे असां उन ते फोकस था कयूं त प्राइवेट स्कूल्स पंहिंजो रोल अदा करनि ऐं स्किल्स डेवलपमेंट जो कमु करनि, नौजवाननि जी डेवलपमेंट ते कमु करनि। उन सिलसिले में ही एनुअल हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी रही आहे। पाकिस्तान भर जा इन में जेके असांजा स्कूल्स जा एसोसिएशन्स जा माण्हू आहिनि उहे शरीक थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला फेडरल गवर्नमेंट बि काफ़ी कोऑपरेट करे थी। इन में FTO जेको आहे हू बि बाक़ाइदा हिन में शरीक थियो आहे। इन्हनि ॿारनि खे असां वोकेशनल ट्रेनिंग जी अथॉरिटी जे ताउन सां असां ॿारनि खे ट्रेनिंग ॾींदासूं, कोर्सिस कराईंदासूं, डिजिटल मार्केटिंग सेखारींदासीं। असां उहे शयूं सेखारींदासीं जंहिंजी डिमांड आहे मार्केट में, ताकी ॿार जेको आहे उहो बाक़ाइदा हुनरमंद थी वञे ऐं उहो धिका न खाए ऐं बेरोज़गार न थिए ऐं इवन उहो ॿाहिरिनि मुल्कनि में वञे त स्किल लेबर में वञे, हुन वटि डिप्लोमा हुजे ऐं जेकॾहिं ॿाहिरि कंहिं बि मुल्क में वञे थो पियो त हुनखे सुठी जॉब मिले ऐं डॉलर कमाए करे पंहिंजे मुल्क में ज़र मुबादला मोकिलींदो त पंहिंजो मुल्क बि जेको आहे उहो तरक़ी कंदो।